अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। छा वरेल खान हाणे मल्हार खे आज़ाद करे पुलिस खे रिटायर कराए छॾींदो। छा रेस बालाजी खान हाणे राबेल खे ज़बरदस्ती पंहिंजो कुंवार बणाईंदो। छा शेरदिल हाणे राबेल खे आज़ाद कराईंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ईअं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटी वीडियो में ॾियण वारा। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजो यूट्यूब चैनल ज़मीर व्लॉग खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को वञे बिजनेस न करंदो काफ़ी असांजी सलाह थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों मुंहिंजो टाइम वेस्ट न करे हलो था पंहिंजी कहानी ईअं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो वरेल खान जेको आहे सूबेदार सां मिलंदो। सूबेदार खे चवंदो त मां वधीक बर्दाश्त नथो करे सघां, या त मुंहिंजा माण्हू मल्हार ऐं रोशन आज़ाद करे या त मूंखे सऊं सिधो जवाब ॾिए त जीअं मां तुंहिंजो बिलो करे सघां। सूबेदार चवंदो त वरेल खान बस तव्हां परेशान न थियो, मां तमामु जल्द रोशन ऐं मल्हार खे आज़ाद करे छॾींदुसि। उन खां पोइ तव्हां सां ज़रूरु राब्तो कंदुसि। वरेल खान चवंदो त हा सूबेदार बस हिकु ॿिनि ॾींहंनि जे अंदरि अगरि जेकॾहिं इहे आज़ाद न थिया त पोइ मां बि तुंहिंजो मौत बणिजी ईंदुसि। पोइ तोखे हितां ईअं त कटराईंदुसि ईअं त तुंहिंजा पाणू पटराईंदुसि जो तूं यादि रखंदे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त बालाजी खान जेको आहे राबेल जे मथां ईअं त ज़ोर भरींदो ऐं राबेल खे साफ़ साफ़ चई छॾींदो त हाणे मां वधीक बर्दाश्त नथो करे सघां, या त पंहिंजे पीउ जो मौत ॾिस या त इन ॻाल्हि ते राज़ी थी। अगरि जेकॾहिं तूं इन ॻाल्हि ते राज़ी न थिए त पोइ मां पोयां क़यामत करे छॾींदुसि ऐं तुंहिंजे घर में तबाही मचाए छॾींदुसि। राबेल चवंदो त रेस बालाजी खान तोखे आला पुॼे बकी तूं असांखां ज़ोर आहीं। अगरि जेकॾहिं तो ईअं कयो त पोइ मां बि तुंहिंजे लाइ मौत बणिजी ईंदुसि। अगरि जेकॾहिं मां हितां ज़िंदह बची वियुसि पोइ तोखे मुंहिंजे हथां केर बि न बचाईंदो। बहरहाल मां इन ॻाल्हि में राज़ी न आहियां, न ई मां तुंहिंजो कुंवार बणिजी सघां थो। इहो तोसां मुंहिंजो वाइदो आहे। बालाजी खान चवंदो त राबेल तुंहिंजी इहा ज़िद तोखे नुक़सान ॾियारींदी, उन जे करे तुंहिंजो भलो इन में आहे त तूं इन ॻाल्हि ते राज़ी थी, न तूं पंहिंजो नुक़सान कर न तूं असांजो नुक़सान करण ॾे। राबेल चवंदो त रेस बालाजी खान भरियल नुक़सान थिए त थिए, बहरहाल मां इन ॻाल्हि ते राज़ी न थींदुसि, न ई मां पंहिंजी इज़त खे नीलाम कंदुसि। इहो तोसां मुंहिंजो वाइदो आहे। भले पोयां तूं तबाही मचाए छॾ, भले तूं ॾींहुं क़यामत करे छॾ। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो शेरदिल जेको आहे मिठिल खे दिलासा ॾींदो। मिठिल खे चवंदो त बसि तूं हाणे परेशान न थी, रगो जेको आहे असांखे राबेल जी ॾस पवे त उन खां बाद असां राबेल खे पाण ई आज़ाद कराईंदासीं। दोस्तों उम्मीद है कहाणी आहे इन खे पसंदि आहे सां ॾींदा इजाज़त। वरी तव्हां सां मिलंदासीं नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।